इस्तेमाल कयो। हाज़रीन जुमा अल्लाह पाक जे मुक़द्दस पाक कलाम जा बी जगह मथा मु अल्लाह जा चंद बोल सामा तिलावत क्या है। अल्लाह तबारक व तआला रोहे ज़मीन मथे किस्मे किस्मे जी मखलूक़ात पैदा कई है। कई अहिड़ियूं मखलूक हुई रोहे ज़मीन मथे आई जंहिंखे पाण आहिनि ॾिठियूं। कई अहिड़ियूं मखलूक आई जेको समंदर जी गहराईअ में रहंदियूं, कई फिज़ाए में आई। उन तमाम मखलूक में अफजल तरीन अक्ल सलीम से नवाजिल हर एक चीज के दुनियावी तौर मथे कंट्रोल रखण वारी अशरफुल मखलूकात जंहिंखे चइनि उनखे इंसान बनायो आहे जेको पाणियासीं। जॾहिं अल्लाह तबारक व तआला सारी मखलूक मथे एतिरी अज़मत, एतिरी फ़ौक़ियत, एतिरी आला सतह मथे पाके रखियो आहे त इन पुठियां अल्लाह जो मक़सद हूंदो। ऐं मक़सद ख़ास ही है जे इंसान सिर्फ अल्लाह तबारक व तआला जी इबादत करे। हालांकि रोए ज़मीन मथे तमाम मखलूकात पिंड पिंड जी ॿोलीअ में, पिंड पिंड जी ज़बान में, पिंड पिंड जे तरीक़े से अल्लाह जी हम्द ऐं अल्लाह जो ज़िक्र करे थी। पर अल्लाह तबारक व तआला उन सारी मखलूक के इन ॻाल्हि जो मुकल्लफ न बनायो जो उनखे पुछियो वेंदो या उन लाइ करे जन्नत ऐं जहन्नम जो निज़ाम बनायो वियो आहे। ये सिर्फ अल्लाह तबारक व तआला इंसान ऐं जिन के मुतनफ़ा कयो आहे। इंसानियत जो अचे जो वाहिद मक़सद ही है जे वो अल्लाह तबारक व तआला जी इबादत करे। अने कुरान अज़ीम में अल्लाह तबारक व तआला सूरह बकरा में मिणी इंसान के जितना पर हुए ज़मीन मथे इंसान अज आदम ता क़यामत आया वेंदा रहा ऐं ई अचींदा हू मिणी इंसान है। अल्लाह फरमा या अय्युहन्नास आए इंसानो सुब्बुदु रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम ऐं इबादत कयो उन रब जी जंहिं आंखें ख़लक़ियो, जंहिं आंखें पैदा कयो। सुब्बुदु रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम जंहिं आंखें ख़लक़ियो वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम ऐं जंहिं आन अॻियां जेको आहे उन्ही खे पैदा कयो। लअल्लकुम तत्तकून तव्हांजो बचाव ऐं तव्हांजी रक्षा थिए। अल्लाह तबारक व तआला इन आयत में सारी इंसानियत के पैगाम दे दो जे आजी इबादत जो वाहिद मरकज अल्लाह तबारक व तआला होना खपे। से कोरेला जो ना के खलकियो है आनो अगिया जो को कौमू हुयूं उन्हीं के पैदा कियो है। ये इबादत इतरेला कराए तो जे आजो बचाव थी। सूरह ज़ारियात में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए वमा खलक़तुल जिन्ना वल इंसा इल्ला लियअबुदून। तख्लीक इंसानियत जिन्ने जो वाहिद मतलब है मकसद है जो अल्लाह की इबादत में मसरूफ है, मशगूल रहे। जॾहिं इंसान मथे ये ॻाल्हि वाज़े अयां थी वई अल्लाह के मञंदड़ होए न मञंदड़ होए, फरमा बरदार होए ना फरमान होए, सजदो कदर होए न कदर होए, शुक्रगुजार होए ना शुक्र होए, जॾहिं हर एक इंसान मथे ये ॻाल्हि वाज़े थी वई जे मुंहिंजी ज़िंदगी जो लंबे लुबाब,
मुझी जिंदगी जो मकसद सिर्फ अल्लाह जी इबादत है त गुरजे जे इंसान जै जै कलमो पढ़ियो आहे जंहिंमें पाण रहियासीं जंहिं जंहिं पिण जे रब खे सुञातो आहे खालिक के खालिक मञियो आहे मालिक के मालिक तस्वुर कयो आहे त उन हर हिकु बंदे मथे फर्ज़ आइन बने थो जे ऊ हर लम्हो हर ॾींहुं हर मिनट हर सेकंड अल्लाह तबारक व तआला जी इबादत में गुज़ारण जी कोशिश करे। हाणे सवाल हिते ई पैदा थींदो कि मोल साहब दुनियावी कम या मजदूरी हुए त इबादत कीअं थिए हिकिड़े हथ में दुनियावी आलात है त इबादत कीअं करे। जी हाँ अल्लाह तबारक व तआला उन जा हल शरीयत में ॾिना आहिनि। पाण कोई पण कम सिवाय हथ जे नथा करियूं। ज़बान पंहिंजी सिर्फ ॿोले लाइ हलंदे फिरंदे पाण ज़बान से अल्लाह जी इबादत करे सघूं था। अल्लाह जे ज़िक्र में इन ज़बान खे मशगूल रखी सघूं था। त अल्लाह जेतिरो इंसान मथे महिरबान आहे जीअं इंसान खे इबादत लाइ पैदा कयो आहे जीअं इंसान खे सज़ा ऐं जज़ा जे ॾींहं लाइ मुतयन कयो आहे तीअं अल्लाह महिरबान पिण जी महिरबानीअ सां इंसान खे को मौका फराहम किया आहिनि जंहिंमें इबादत कलील होए सवाब कसीर होए इबादत थोरी होए अजरो सवाब जिजो लिखे वक्त थोड़ो लगे हाणे अल्लाह वटि मज़दूरी वधारे दाख़िल थी वञे। अहिड़ा अल्लाह तबारक व तआला इंसानी जी ज़िंदगीअ में बारहा मौका फराहम करे थो। जेको मौका पंहिंजी ज़िंदगीअ में रमज़ान जी सूरत में अचनि था क़द्र जी सूरत में अचनि था जुमे जे ॾींहं जी सूरत में अचनि था उन्ही अयाम में मौक़े में जा उन्ही औकात वक़्त में जा जंहिं वक़्त औकात में जंहिं सात टेमे में इबादत जो मर्तबो अज़मत फज़ीलत वधी वञे थी उन्ही में जा ही जेको ॾींहं रहिया ही आला ऐं ऊचा ॾींहं आहिनि जंहिंखे ज़िल हिज्जा जा 10 ॾींहं चया वञे था। ये एतिरा अज़ीम ॾींहं आहिनि जेकॾहिं पाण इन जी गहराईअ में वञो ने हिकिड़ो मोमिन जंहिंखे पूरो यकीन हुए जे अल्लाह तबारक व तआला मरण खां पुठियां जन्नत जहन्नम जो फ़ैसिलो कंदो काबे जे रब जो कुर्स में उही 2 ॾींहं जवाहरात सोने हीरे नो पण कीमती दुनिया में समझे इतना कीमती ॾींहं से आऊं नथो चवां मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए इब्न हिब्बान की रिवायत रावी हदीस हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह रजी अल्लाह तआला अन्हु फरमाइए था मदीने जी मीर फरमाए अफजल अय्याम दुनिया अय्यामुल अशरा अशरफ ज़िल हिज्जा फरमाए तो जाबिर बिन अब्दुल्लाह अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए ये अफजल अय्याम दुनिया में जितना ॾींहं तुलू थिए था जितना ॾींहं हो गए था उन्हीं मिड़ी में जा अफजल तरीन फजीलत वारा बरतरी वारा बेहतरीन जो का अय्याम अशर ही दौड़े यानी अय्याम अशर ज़िल हिज्जा ई ज़िल हिज्जा जे महीने जा दौड़िए पहलो अशरो बेश कीमती है साहबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहि अजमईन ऐं तारीफ़ रीजर वर्क करता नहीं करना तफसीर पढ़ता तो साहबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहि अजमईन के आखिरत जा मुश्ताक पाइंदा जॾहिं के वस्तु जी फजीलत सुनंदा हुआ के वस्तु जी अज़मत के बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि सुनंदा हुआ तो सवाल कंदा हुआ साहबा इकराम पुछो कील वाला मिसलहुन फी सबीलिल्लाह कुर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही ॾींहं जेको ऐं चओ था कि अल्लाह जी राह में विझड़ो वधारे बहितर आहे केतिरो साहबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहि अजमईन के जज़्बो जंहिं साहब आए अल्लाह जे दीन ला करे
रब जे दीन जी सर बुलंदी ना करे पिन जा सर निशावर कयो ऊ माण्हू केतिरा नीके जा मुश्ताक हुआ, केतिरा जन्नत जा तलबगार हुआ, केतिरा आखिरत जा ख्वाहिशमंद हुआ। सवाल कई था कील वाला मिस्ल फी सबीलिल्लाह, पर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही दिया मारू फी सबीलिल्लाह अल्लाह जे रास्ते में जो उन्हें अफजल नहीं। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए कान वला मिस्लहुन फी सबीलिल्लाह। हाँ, अल्लाह के रसूल फरमाए था ही दिया रजुलन अफर वजू फी तुराब, ही दिया फदारे अफजल है उन माण्हू खां जेको माण्हू अल्लाह जी राह में वञे ने उन जो चेहरो मिट्टीअ में लथपथ थी वञे, यानी वो शहीद थी वञे, अल्लाह जी राह में जान ॾेई ॾे। उन सवा जेतिरी बि नेकी थी थी वो नेकी हिन ॾींहं में एतिरी माने रखे थी। तसवुर कयो जे पांखे छनोड़े में बुंगले में घरे में अल्लाह पंहिंजी राह जो सवाब ॾे, पिन जी कच्ची पकी रोज़ी रोटी खाई अल्लाह तबारक व तआला एतिरो अजर मांगे नसीब करे। अमन शांतीअ जे अयामे में, सुकून फुर्सत जे अयामे में, मोहलत तंदुरुस्त जी अयामे में जेकॾहिं पाण इन ॾींहं खे गनीमत न सम्झिया अने पाण सम्झियो ई न आहे त पाण ज़मीन मथे त पछतायूं पियासीं, नज़र रिज़ल्ट पाण साम्हूं आहे। हर जगह मथे, हर जगह मथे, हर देश हर कंट्री मथे पाण केतिरा ज़लील हुई पामड़ीनू की रिकट छुपल न आहे। पर जेकॾहिं दुनिया में ही हालात आई, जेकॾहिं आखिरत में अल्लाह के अल्लाह मनी करे रब के रब तस्लीम करे करे ने आखिरत में पर ये अंजाम दिए पांजो था तो न दुनिया में नहीं ना आखिरत। इतने ला ये बेश कीमती है। मुस्लिम अहमद की बई रिवायत है, हजरत इब्ने अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु रावी हदीस है, फरमाइए था अल्लाह ने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मा मिन अय्यामिन अमल सालिह फीहा अहब्बु इलल्लाह। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पूछे अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेहतरीन अमल क्या है, क्या दी है जंहिंमें नेकी कई वञे। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मिन हादिहिल अय्याम, ही ॾींहुं ही बेहतरीन ॾींहुं आहे, ही नेकी जो मौसम में बहार आहे। नेकियों इकट्ठियों करे जा ही दौर ये बेशकीमती ॾींहुं आहे कि अल्लाह तबारक व तआला पंहिंजी ज़िंदगी में पाण खे बतौर तोहफ़ो अता कयो आहे, यानी अय्यामुल अशर। कालो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वला फी सबीलिल्लाह, ये साबी चए तो असां पुछा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करो ई पर अल्लाह जे रस्ते में वञण खां वधारे अफज़ल नहीं। फिर अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया काला वला फी सबीलिल्लाह इल्ला रजुलन खरज नफ्सहु व मालहु। हां ये अफज़ल है उन माण्हू खां जेको माण्हू अल्लाह जी राह में वञे, पेट जो नफ्स ऐं पेट जो माल खड़ी वञे, पोइ कोई चीज न लोटे, यानी अल्लाह अॻियां पेट जी जान निशावर करे छॾे ऐं पेट जो माल ॾेई अचे। इतनी नेकी अल्लाह तबारक व तआला पांखे वेठे वेठे पेट जे घर में ॾे थो। हिन ॾींहं में यौम अरफा जंहिंखे अरफात जो ॾींहुं चयो वञे थो, इन ॾींहुं अल्लाह तबारक व तआला मैदान अरफात में जितरा पर सफेद कफन लिबास में एहराम में मलबूस हुए था अल्लाह आम मग़फ़िरत जो ऐलान करे छॾे। अल्लाह जी रहमत केतिरी खुशहाल अल्लाह तबारक व तआला अरफात जे मैदान में तो वो ॾींहुं हिन ॾींहं में जाए जिन ॾींहुं अल्लाह तबारक व तआला आम मग़फ़िरत जो ऐलान करे थो ऐं हिन ॾींहं में यौम नहर पण जंहिंखे पाण कुर्बानी जी ॾींहुं पण चऊं था। हिन जे अयामे में अल्लाह तबारक व तआला मुतअद्दिद इबादतें खे इकट्ठो करे छॾे। ये अहिड़ियूं इबादतूं ॿिए ॾींहं में भेरियूं न थी सघे। इस्लाम जा घण खरा अरकान बैक वक्त के अयाम में बेरा थियंदा या ॾींहं में थियंदा त उहो ई ॾींहुं आहे जंहिंमें नमाज़ ऑलरेडी इंसान मथे आहे,
हज जो अहम फरीज़ो इन ॾींहं में अदा कयो वञे थो। अहिड़े तरीक़े से सदको ख़ैरात जेको पाण ईद क़ुर्बान खां पुठियां जारी करियूं था, ये पण आम अय्याम में पंहिंजो कलेजो न दिल तस्लीम न करे पा करे सघो, पर इन ॾींहं में अल्लाह तबारक व तआला जी तौफीक से पा करियो था। अहिड़े तरीक़े से रोज़े जहिड़ी इबादत जेको यौम अरफा जो रोज़ो आहे, त रोज़ो, सदको, नमाज, हज ये बड़े अरकान बैक वक्त हिन ॾींहं में इकट्ठा थी वञनि था। हिन ॾींहं में इबादत जे साथो साथ जेको अल्लाह तबारक व तआला पाण मुसलमान मथे इबादत फर्ज़ कई है, उन फर्जी इबादत जे साथो साथ अल्लाह तबारक व तआला जो जिक्र कसरत से कयो। उछंदे वेंदे हलंदे फिरंदे अल्लाह तबारक व तआला जो जिक्र तंहिंजो कारण है जी हिन ॾींहं में नेकी जो वज़न वधी वञे, हिन ॾींहं में नेकियूं भारी थी वञे थियूं। एतिरे पाण खे जेको ज़मीन मथे फिरूं पिया, ये मिड़ी की ख़्वाहिश है कि असांजी क़ब्र थधी हुए, मैदान महशर में कामयाब थियो, जहन्नम जी बाहि बची वञो, अल्लाह जर क़ब्र मां उथियारे त आमाल नामा पूरो है, त आमाल नामा पूर करे ला करे अल्लाह तबारक व तआला पाण ई दिए ॾिना। कल क़यामत जो ॾींहुं पाण वटि कोई उज़र, कोई अहिड़ो बहानो न हूंदो जेको अल्लाह साम्हूं पाण पेश करे सघूं। ठीक है, पाण मौलवीअ खे बहानो ॾेई वञूं, माइत्र खे औलाद बहानो ॾेई वञे, औलाद खे माइत्र बहानो ॾेई वञे, पर क़यामत जो ॾींहुं जरा अदल जी कुर्सीअ मथे जंहिं तंदुरुस्ती ॾिनी है, जंहिं फुर्सत ॾिनी है, जंहिं मोहलत ॾिनी है, जंहिं माल ॾिनो है, जंहिं रिज़्क़ ॾिनो है, वो पेट वेठो हुई न उन अॻियां पाण ज़बान खोले सघूं त उन ज़ात जो ज़िक्र अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर फरमाइए था कि मा मिन अय्यामिन आदम इंदल्लाह वला अहब्बु लिल्लाह अमल फीहिन मिन हाज़ल अय्यामुल अशरा फअक्सिरू फीहिन ज़िक्रुल्लाह। ये जो को ॾींहं रहा इन्हीं में इबादत जे साथो साथ अल्लाह तबारक व तआला जो वसी पैमाने मथे खुशहादा दिल से जिक्र और अज़कार कयो वञे। हर नमाज पुठिया, हर इबादत पुठिया उछंदे वेंदे हलंदे फिरंदे अल्लाह तबारक व तआला जो जिक्र और अज़कार से पंहिंजी ज़बान खे तरोताज़ा रखियो खपे। ये ॾींहं वरी लौटी अचे ज़रूरी न आहे। ये अय्याम पाण खे बतौर तोहफ़ो पंहिंजी ज़िंदगी में वरी मिले, ये ज़रूरी न आहे। त पाण खे तमामु वो तो सॼी ज़िंदगीअ खे अल्लाह जी अमानत समझी, रब जो तोहफ़ो समझी ने अल्लाह तबारक व तआला जो इनाम समझी अल्लाह जी इबादत में गुज़ारे खपे। पर जेकॾहिं बाई चांस पाण नाफरमानी मथे दुनिया जी मसरूफ़ियत में गफ़लत जी चादर में लिपटी करे शैतान जी पैरवीअ में जेकर अची करे अल्लाह जा नाफरमान थी वञो था त ही जेको अय्याम अचनि था माफ़ी मग़फ़िरत जा वञा, नेकियूं कठियूं करे जा वञा। त हिन ॾींहं में पाण लौटी अचूं, थी सघे थो इन अय्याम में कयल नेकी पाण खे मुस्तक़िल उन चीले मथे खणी वञे जंहिं चीले जी अल्लाह तबारक व तआला पाण सां मांग कई आहे। बाज़ दफ़ा इंसान गुनहगार हुए तो खताऊं करे पियो, करतूत करे पियो, कोताहियूं करे पियो ने अहिड़ो को नेक अमल करे लाए तो उन नेक अमल जी वजह से, कबूलियत जी वजह से वो बंदो चीले मथे रस्ते मथे अची वञे। त ई जेको ॾींहं रहिया इन खे बहितर ऐं अफ़ज़ल ॾींहं सम्झी अल्लाह तबारक व तआला जी इबादत में पंहिंजी ज़िंदगी आम वक़्त कयूं ऐं इन ॾींहं खे ख़ासि करे अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र अज़कार में गुज़ारियूं। रब्बुल आलमीन दुआ गोया अल्लाह तबारक व तआला पाण खे पंहिंजी ज़िंदगी जी क़दर करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला हर लम्हो, हर मिनट, हर सेकंड पंहिंजे ज़िक्र अज़कार में गुज़ारण जी अता तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बुल आलमीन पंहिंजे मुल्क मथे अमन शांति वारा ॾींहं उगाए। अल्लाह जेकी बीमार मिड़ी के शफ़ा कामिल आजिल नसीब फरमाए। रब जेकी मरी वे अल्लाह मिड़ी जी मग़फ़िरत फरमाए। अल्लाह जैसी दियारे मज़हब इस्लाम मथे कायम दायम रखे, पांजो ख़ात्मो कर ईमान बिल खैर मथे करे। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।